सलमान अब्दुल्ला मुराद साहब जी सरबराही में मीटिंग जेका थी ऐं सलमान साहब तमामु सुहिणे अंदाज़ में हैंड्स वारनि खे DHO मलीर ऐं MS खे पाबंद कयो त तव्हां टिनी जे कोऑर्डिनेशन में थोरो प्रॉब्लम आहे। तव्हां महिरबानी करे पंहिंजो कोऑर्डिनेशन पाण में रखो ताकि जीअं सही तरीक़े सां मुराद मेमण ॻोठ जी जेका हॉस्पिटल आहे उहो सही तरीक़े सां रन करे सघे। ऐं उन में जेके स्टाफ जी उहो शार्टेज हुई उहा DHO साहब खे हिन चयो त भई तव्हां उहा बि क्लियर कयो। उन खां अलावा जेकी बि रिक्वायरमेंट हुई हॉस्पिटल में मेडिसिन जी चाहे स्टाफ जी उहो वरी हैंड्स वारनि खे बि पाबंद कयईं त तव्हां महिरबानी करे उहो बि कंप्लीट कयो। सो इंशाअल्लाह नेक्स्ट वीक में इहे सभु मसइला हल थी वेंदा ऐं असांजी हॉस्पिटल सुठे नमूने सां रन। ऐं उन खां अलावा उन में कमेटी बि ठाही वई आहे जेका 5 माण्हुनि ते मुश्तमिल हूंदी, जेके असांजे कम्यूनिटी मां असां 5 माण्हू स्टेक होल्डर्स खणंदासीं ऐं उन ते उहा 5 माण्हुनि ते उहा कमेटी बि शामिलु हूंदी ऐं उहा गॾिजी इन खे बाक़ाइदा रन करण में हेल्प कंदी।